चलो बाबा असां हेतिरा पढ़िया हुआसीं। अॼु इंशाअल्लाह ताला हिन ॾिसो न सॼे सेक्शन खे पूरो करे पोइ इंशाअल्लाह ताला जुमो छंछरु आचर उमीद सूमर जा शाम 6 बजे 4 असाइनमेंट तव्हांजो डन था थियनि। 4 असाइनमेंट तव्हांखे अॼु ॾेई था छॾियो। हाणे पहिरियां आहे मर्ज। कोशिशि कंदा कयो हमेशह जॾहिं बि तव्हांखे ऑप्शन सम्झाए वञे त पहिरियां ऑप्शन खे सम्झण जी सलाह त भरपूर नमूने तव्हां यूज़ कंदा कयो। ऑप्शन सम्झ में अची वियो कमु ऑटोमेटिकली सम्झ में अची वेंदो। ऑप्शन सम्झ में न आयो कमु करण में हमेशह ॾुखियाई थींदी। ठीकु आहे। पहिरियां आहे मर्ज। मर्ज लफ़्ज़ जी माना आहे गॾिण। माना हिन वक़्तु हीअ ॾिसो जेके खाना पाण में अलॻि अलॻि बीठा आहिनि, हीअ खानो लॻा, हीअ खानो लॻा, हीअ खानो लॻा, हीअ खानो लॻा, खाना ॾिसो अलॻि अलॻि बीठा न। पर जेकॾहिं तव्हां चाहियो था त सर असांखे खाना गॾु करणा आहिनि, असांखे खाना छा आहिनि करणा गॾु करणा आहिनि। मिसाल ॻाल्हि गॾु कीअं करणा आहिनि सर, हीअ जेको बि हिकिड़ी रो आहे न सॼी इहा असांखे गॾु करणी आहे। माना इन में जेका हल्की जेका नंढी जेका लकीर आहे न इहा असांखे गॾु करणी आहे। जीअं तव्हां हिनखे सिलेक्शन कंदो त ॾिसो हीअ ऑप्शन एक्टिव थी वियो, सिलेक्शन ख़तमु कंदो ऑप्शन बंदि थी वेंदो। आहे न तव्हां हिते ऑप्शन माना हाणे कमु न कंदो। माना इन जे लाइ लाज़मी आहे तव्हां सिलेक्शन कयो, पोइ 2 कयो, 1 कयो, जेके वणनव तव्हां कयो। ठीकु आहे। हाणे असां सभई खाना मिलाए करे हिन सॼे खे हिकिड़ो करणु था चाहियूं त मर्ज कंदासीं। असांजो खानो मर्ज थियो, पोइ सभई कयो त बि ठीकु आहे, जेकर तव्हां हिकिड़ो कयो त बि ठीकु आहे। हाणे इन हिकिड़े ऑप्शन जी मदद सां तव्हां MCQs क्वेश्चन पेपर ठाहे सघो था पिया। MCQs क्वेश्चन पेपर ठाहे सघो था। मिसाल ॻाल्हि मां तव्हांखे थोरो तरीक़ो ॿुधायां कीअं। ॾिसो टेबल खणंदव, हर सवाल सां घणा ऑप्शन हूंदा आहिनि? 4 हूंदा आहिनि। किथे D बि हूंदी आहे, किथे C बि हूंदी आहे। हिते जे करे हिकिड़ो 4 खयोंसीं। ठीकु आहे। ईअं खणी अचो वठी जंहिंमें तव्हां ऑप्शन लिखो उन में लाइनियूं हुजनि, जंहिंमें सवाल लिखो उन में लाइनियूं कट कयो, हीअं मर्ज कयो। मर्ज मर्ज ये सवाल भी मर्ज, ये सवाल भी मर्ज। ठीकु आहे। अचो हाणे असां हिन में सवाल लिखंदासीं। हिते अची करे सवाल नंबर 1 Who is the PM of पाकिस्तान? पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर केरु आहे? पोइ हर हिकु खाने में अची लिखंदो। A लिखी डॉट ॾेई स्पेस ॾींदो A, इमरान खान B, नवाज शरीफ C, आसिफ ज़रदारी D, नाना लिखंदो D, none of these। हिननि मां कोई बि न, हिननि मां कोई बि न। हाणे त अचे था न सवाल अचे। हाणे माना तव्हांखे ऑप्शन थी वियो, मथां सवाल पढ़ंदव, हेठां तव्हां हिनखे टिक कंदव। मर्ज करण सां तव्हांखे इहा माना हेल्प मिलंदी। वरी मिसाल करे इहो सवाल खणी करे हिते कॉपी कयो, इहो सवाल हिते अचो नंबर 2 खणी करे, नंबर 2 सवाल चेंज करे वरी हिते तव्हां ऑप्शन जा छा था करे सघो, चेंज करे सघो था पिया। ऑप्शन तव्हां चेंज कयो B C, हिते अची करे न स्पेस वारो वॾो बटन आहे न कीबोर्ड में, उनखे अची सम्झ में। मर्ज करण जो इहो फ़ाइदो थी सघे। तव्हां हिकिड़े खाने खे मर्ज करे ॿियनि खाननि में तव्हां ऑप्शन खे यूज़ करे सघो। ओए बाबा पढ़ियो आहे न थी की तव्हांखे इहा बि यादि न आहे त मारे छॾियो न। हीअ हिते पियो कॉपी, हीअ प्रेस हिते मां शॉर्टकट की सां प्रेस थो कयां, तव्हां कॉपी नसां कयो। पर यार मुंहिंजी छॾियो, कॉपी खे छॾियो। तव्हांखे जहिड़े तरीक़े सां मां ऑप्शन थो ॿुधायां न, तव्हां जेकर हुन ऑप्शन ते बि तव्हां प्रैक्टिस कयो तव्हांखे गंज माना हासिलु थी वेंदो। पर कुझु कयो ज़रूरु। ठीकु आहे। हे तव्हां हिते ॾिसो हुन ते क्लिक कंदो बि तव्हांखे ॿुधाईंदो।
ठीकु आहे। उहा माना मर्ज जो इहो कमु हूंदो आहे। मर्ज माना छा कंदो आहे, खाननि खे पाण में मिलाईंदो आहे। पोइ तव्हां भले जेकॾहिं हिकिड़े खे कयो, ॿिनि खे कयो, टिनि खे कयो, तव्हां मर्ज़ी आहे, तव्हां जंहिंखे करणु चाहियो करे सघो था पिया। ठीकु, हे थियो तव्हांजे हिते। उन खां बाद में स्प्लिट आहे। स्प्लिट सेल छा आहे? स्प्लिट माना भञणु, सेल माना खानो। हाणे असां था चऊं त जंहिं खाने में मां बीठो आहियां, पोइ मां जहिड़े खाने में बि मां बीहां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, उन खाने में मूंखे एक्स्ट्रा खाना खपनि। हाणे मां इन खाने में बीठो आहियां न, मां त चवां त इन खाने में मूंखे अञा एक्स्ट्रा खाना खपनि। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां कीअं सम्झाईंदो खणंदो। पोइ हिते बि करे स्प्लिट ते क्लिक कंदा। छा ते क्लिक कंदासीं? स्प्लिट ते। आहे त हिते ॿुधाए थो, चए थो त हाणे इन में, इन खाने में चए थो तव्हांखे कालम केतिरा ॾियां या रोज़ केतिरा ॾियां। ॿुधाई ॻाल्हि आहे, जेतिरी तव्हांजी डिमांड हूंदी, जेतिरी तव्हांजी डिमांड जो मिसाल ॻाल्हि 4/5/3 हवा इन हिकिड़े खाने में अची विया, माना 5 कॉलम अची विया। 1 2 3 4 5 अची विया ऐं 4 रोज़। 1 2 3 4 रोज़ अची वियूं। त हिते लिखी सघो था, हेठियनि मां इकी अंग सुञाणो। पोइ हिते नंबर लिखंदो। खाननि में अची वेंदो तव्हां हिते अची करे जेके बि खाना तव्हांजा 21 अंग वारा हूंदा, उन ते पेन सां लिख पाईंदो। जीअं अक्सर करे नर्सरी, KG, PG जा 6 दर्जे वारा जेके ॿार जेके पेपर थींदा आहिनि, हुन में अहिड़े क़िस्म टेबल्स वग़ैरह ठहियलु हूंदियूं आहिनि, लिखियो हूंदो आहे हेठनि मां अंग सुञाणो या कीअं। त हिकिड़े खाने में तव्हां ॿिया बि खाना घुराया। स्प्लिट जो कमु इहो हूंदो आहे। उन खां बाद में पोइ जेको तव्हांखे हिते ऑप्शन ॿुधाए थो, पोइ तव्हांखे चवे त स्प्लिट टेबल। स्प्लिट माना भञणु, टेबल माना टेबल। हाणे हिते जी करे, हाणे इहा सॼी हिकिड़ी टेबल ठही पई आहे न। हिते जी करे हिनखे मां हिन में पेस्ट थो कयां, कयोमांसि पेस्ट, थो वधी आहे न मुंहिंजा। पर असां चवंदा त असांखे इहा टेबल अलॻि करणी आहे। जा मिसाल ॻाल्हि हिते अची करे तव्हांखे 5 टेबलियूं या 6 टेबलियूं हिकु वक़्तु ठाहिणियूं, हिक ई वक़्तु 5 या 6 ठाहिणियूं। पोइ तव्हां छा कंदव, हिकिड़ी हिते ठाहींदो, वरी हेठि बीह करे, वरी हिते ॿी ठाहींदो, ठीकु, वरी हेठि बीह करे 3, माना ईअं तव्हां 4-5 अलॻि अलॻि ठाहींदो। तव्हांखे ज़रूरत न आहे 4-5 तव्हां अलॻि ठाहियो, पर तव्हांखे चए थो तव्हां हिते ई बीह करे इन टेबल खे यूज़ करे तव्हां फ़ाइदो वठी सघो था पिया। जीअं ॾिसो हिते जेके लिखो सीरियल नंबर, हिते लिखो स्टूडेंट नेम, हिते लिखो कोर्स टाइटल, कोर्स टाइटल जी स्पेलिंग सही क्यों, हिते लिखो फीस, हिते लिखो एड्रेस। ठीकु आहे। इहे लिखण खां पोइ तव्हां छा कंदो, हिते बि हिनखे ओ हितां होम में अची करे बोल्ड बि कंदोसि, कलर ॾियणो अथव त कलर बि ॾियोसि हितां शेडिंग मां। ठीकु, हाणे हिनखे कॉपी कयो, कॉपी थिए तव्हां हिते बीह करे टैब प्रेस कयो त जीअं खाना थोरा वधनि, वधिया खाना। हिते बि ख़ाली टैब हिते अची वियो। हिनखे हिते पेस्ट कयो, Ctrl+V, हिनखे हिते पेस्ट कयो, Ctrl+V। हाणे ॾिसो हीअ बाज़ारि तव्हांजे साम्हूं घणियूं टेबलियूं लॻनि थियूं पियूं, तव्हां हूअं हिकिड़ी आहे न, हूअं त टेबल त इहा हिकिड़ी आहे न, पर तव्हां छा था चओ त सर इन हिकिड़ी टेबल खे मूंखे चैन टेबल में कन्वर्ट करिणो आहे। त पोइ छा कंदो, जातां बि टेबल खे भञणो हुजे, जातां बि स्प्लिट माना भञणु, जातां बि टेबल खे भञणो हुजे उते बीहंदो। मिसाल मां त चवां त हेसि ताईं जेके ख़ाली खाना आहिनि इहे मथे अलॻि थी वञनि, हेठि हली अलॻि अचे त हिते बीह करे एड्रेस ते पई आहे, हिते स्प्लिट टेबल मथी अलॻि हेठि अलॻि, वरी हिन ते बीह करे स्प्लिट टेबल कंदो, मथी अलॻि हीअ अलॻि, वरी हिन ते बीह करे हिन ते क्लिक कंदो। हाणे त हिकु तव्हां 4 टेबल ठही, पहिरियां ठाही असां हिकिड़ी, पर हाणे असांजूं 4 थी वियूं। हाणे असांजूं 4 थियूं, असां इन तरतीब सां ठाहे सघूं था, माना हिकिड़ी टेबल ठाहे उन ई पैटर्न खे असां जेकर अलॻि बि करे सघूं था पिया। इहो हूंदो आहे असांजो स्प्लिट टेबल। उन खां बाद में वापसि था अचूं हिते लेआउट में, हीअ वरी तव्हांखे मां उन ॾींहुं ॿुधायमि प्रॉपर्टी में पढ़ियूं हुआसीं, साइज़ आहे असांजी, छा आहे असांजी साइज़ आहे। तव्हांखे चए थो त तव्हां टेबल जी साइज़ खे घटि वधि करणु करे सघो था पिया। हाणे उहो तव्हां ते डिपेंड आहे त साइज़ छा मां वेकर मां
या ट्रैक मां सो ट्रैक वधे थी न जी वधे के रिड्यूस कंदोसि त ठीकु हाणे वरी छा थी वेकर वधे थी पई वेकर वधंदी हर हिकु खाने जी पोइ वधंदी अथई टेबल जी वधे थी तव्हां हेॾे ॾिसो खाओ बसि पोइ गिलास वधे खाओ बसि खाओ बसि न दिलि सां ठीकु आहे हिते अची करे तव्हां इहा शइ हिन मां करे सघो था पिया ठीकु आहे ॾिसो पुठिते थो कयां त वधे थी पई बसि वरी हिकिड़ो ठीकु आहे अम्मा अचो इहा मां तव्हांखे प्रॉपर्टी में ॿुधाई साईं तव्हां घटि करे सघो था हितां बि जा मां तव्हांखे उहो हिते ॿुधायो मुंहिंजे ॿई तरीक़ा जहिड़े तरीक़े सां कमु चयो करे सघो था पिया उन खां बाद में हिते था अचूं डिस्ट्रीब्यूट रोज़ डिस्ट्रीब्यूट कॉलम्स ॾाढो ज़बरदस्त ऑप्शन अथव ड्रा टेबल खणो ठीकु आहे हाणे तव्हां टेबल ॾिसो ऐं पंहिंजो अंदाज़ो वञी ॿुधायो त टेबल बराबरि आहे न आहे बराबरि छाजे करे त को खानो वॾो आहे को नंढो आहे को कॉलम नंढो आहे को कॉलम वॾो आहे का रो वॾी आहे का रो नंढी आहे हाणे तव्हां था चओ त सर जेकॾहिं असां चाहियूं था भले टेबल जा खाना वॾा ई हुजनि को मसइलो कोन्हे को पर सभई बराबरि था लॻनि बराबरि था नज़र अचनि न हाणे ॾिसो हीउ वॾो आहे त वरी हीउ नंढो वरी हीउ सभिनी खां वॾो हीउ वरी सभिनी खां नंढो हीउ वरी ॿियो नंबर ते नंढो हीउ वरी ॾिसो हर कंहिं खां नंढो असांखे नंढे वॾे जो फ़र्क़ु ख़तमु करणो आहे माना सभिनी में टेबल जेका आहे असां चवंदा त हिकु जहिड़ी नज़र अचे पर भले थोरे सभिनी जा खाना वॾा छो न हुजनि को मसइलो न आहे पर हुजे बराबरि पोइ तव्हां सिलेक्ट ऑल कंदासीं मां कल्ह ॿुधायमि तव्हांखे हितां हिते पियो त डिस्ट्रीब्यूट रोज़ डिस्ट्रीब्यूट माना विराइण रोज़ माना कॉलम इवनली माना बराबरि उहो हिते लिखियो पियो डेफिनेशन में ॾिसो सिलेक्ट रोज़ इक्वली बिटवीन देम इक्वली माना बराबरि माना सभिनी खे छा कंदो क्लिक कंदो रोज़ बराबरि विराइजी आहे क्लिक कंदो कॉलम बराबरि विराइजी हाणे को बि खानो हिक ॿिए खां नंढो वॾो न आहे को बि खानो हिक ॿिए खां नंढो वॾो न आहे भले खाना वॾा ई आहिनि मञो था पर बराबरी जे हिसाब सां सभु इक्वल आहिनि बराबरी जे हिसाब सां छा आहिनि असांजा सभु इक्वल आहिनि पोइ अहिड़ी तरतीब सां भले जेकॾहिं तव्हां हीअ टेबल जेका नथा ठाहियो ऐं जेकर तव्हां हीअ ठहियल टेबल खणो था हीअ ऐं इहा टेबल जेकर तव्हां खां भुल में या नंढ वॾे थी वञे पई हेठि मथे आहे न ॾिसो बराबरि न आहे न पोइ खानो वॾो थी वियो नंढो थी वियो हिते सिलेक्ट ऑल करे डिस्ट्रीब्यूट रोज़ डिस्ट्रीब्यूट कॉलम्स कंदो त वरी माना फिक्स बराबरि विराइजी वेंदी ठीकु आहे अचे सम्झो ॻाल्हि इहा शइ असां हितां बराबरि विराए सघूं था पिया उन खां बाद पोइ असांखे हिते ॿुधाए थो हिन में काॾे हिन में हिते हिननि ॿिन्ही जो कमु साॻियो सेम आहे ऑटो फिट कंटेंट ऐं ऑटो फिट विंडो ॿिन्ही जो कमु साॻियो ई सेम आहे हिकिड़ो रूलर बार तहत कमु कंदो आहे हिकिड़ो डेटा तहत कमु कंदो आहे ॿियो फिक्स्ड कॉलम विर्थ हाणे पहिरियों हिननि ॿिन्ही जो मां तव्हांखे कमु ॿुधाए अचां मिसाल जे करे हिते बीठा आहियूं ठीकु आहे हाणे असांजी ॾिसो डेटा लिखी हेतिरी पई आहे डेटा हेतिरी आहे पर जा बजा हेॾे बि टेबल ख़ाली लॻी पई आहे हेॾे बि ख़ाली लॻी पई असां चवंदा त जेतिरी असांजी डेटा हुजे डेटा मतिलबु आहे अखर जेके लिखंदा न असां इहा डेटा आहे असांजी माना चवंदा त इहे जेके असांजा अखर आहिनि जेतिरा असांजा अखर हुजनि टेबल बि असांजी ओतिरी थी वञे ॾिसो वाधारे जेका वॾी टेबल हुई ऑटोमेटिक छा थी नंढी थी छो त असां छा चयो जेतिरा असांजा अखर हुजनि टेबल बि असांजी ओतिरी हूंदी ॾिसो हेॾे त जा बजा वॾी थी लॻे न पई पोइ हिते अची चवंदा पिया मिसाल करे हिते अची करे तव्हां हिन ते क्लिक कयो ॿी ॻाल्हि साॻी थी वेंदी काॾे हिन ते क्लिक कयो ॿी ॻाल्हि साॻी हिन ते क्लिक कयो बि तव्हांजी ॻाल्हि साॻी थींदी बराबरि थींदो तव्हांजा उहे नंढा ई रहंदा पर खाने जो स्पेस तव्हांजो ओतिरो थी वेंदो
इनखे चवंदा आहियूं ऑटो फिट कंटेंट। कंटेंट माना मवाद, फिट माना पूरी बीहण, ठीकु आहे न। ऑटो फिट माना चवंदो जेतिरी टेबल में डेटा हुजे टेबल बि असांखे ओतिरी नज़र अचे। उन खां बाद ॿियो जेको हिन में असां ऑप्शन पढ़ूं था, हिन में तव्हां ॾिसो हर हिकु कॉलम पंहिंजी पंहिंजी साइज़ में फिक्स आहे। हीअ साइज़ हिते आहे, हीअ साइज़ हिते आहे हिनजी, हीअ साइज़ हिनजी हिते आहे, ठीकु। हिते अची करे लिखां थो अहमद वाज़ वधंदी थी वञे पई मुंहिंजी डेटा। हाणे असां त चऊं था भले मां डेटा केतिरी बि लिखां, पर जा बजा ॾिसो हेॾे वधे थी त ॿियनि कॉलमनि ते असरु थो पए पियो। ॿिया जेके कॉलम जेके वॾा हुया उहे छा था थी वञनि, तव्हांजा नंढा था थी वञनि, ॿियनि ते असरु थो पए पियो। असां छा था चयूं त सर असांजो जेको बि कॉलम आहे न, जेको बि कॉलम आहे जंहिंमें डेटा लिखूं था उहो फिक्स हुजे। जेका कॉलम जी डायरेक्शन आहे मथां खां हेठि वधंदो आहे, जेका रो जी डायरेक्शन आहे खॿे पासे खां सॼे पासे ते वधंदी आहे। सर असां था चाहियूं पिया त जेका कॉलम खे पंहिंजी साइज़ मिलियल आहे न उन साइज़ में ई पंहिंजो कमु करे, ॿिए ॾे न वधे, ॿियनि जी जाइ न वलारे। पोइ त हिते बीह करे कंदा आहियूं हिनखे पिया हिते फिक्स्ड कॉलम विड्थ। कॉलम जी जेका बि वेकर आहे उहा फिक्स थी वञे, माना हिकु जाइ ते बीहजी वञे। क्लिक कंदासीं, हाणे ॾिसो तव्हांजो कॉलम हेठि वधंदो पर अॻिते न वधंदो, बिल्कुलु हेठि छो त पंहिंजी डायरेक्शन में हले थो न पियो, त हुन ज़ाहि करे ॿियनि ते असर नंढा वॾा नथा थियनि पिया। आहे ॾिसो हिते इहा शइ असां करे सघूं था, फिक्स्ड कॉलम विड्थ, ठीकु बाबा। उन खां बाद में डॉट टेबल खणो, हीअ जेका टेबल ठाहियूं था असां हिन मां ठीकु आहे। हिते तव्हां जेके हिन में जेके ऑप्शन पिया आहिनि, ठीकु आहे, कढियो हिते। हाणे हीअ बात वरी तव्हांजो चए थो त जेकॾहिं तव्हां पने में लिखंदव, जेकॾहिं तव्हां हिते पने ते लिखंदव ॿाहिरि, त हिन पने जी अखरनि जी डायरेक्शन थींदव सिर्फ़ु 3 डायरेक्शन घणी थींदियूं तव्हांजो अलाइनमेंट 3। हे लेफ्ट पासो, हे विच, हे सॼो पासो, ठीकु आहे न, हे वरी खॿो पासो, 3 डायरेक्शन थींदियूं अलाइनमेंट थींदियूं। अलाइनमेंट माना तरफ़, टिनी तरफ़ न लिखी सघो था पिया, ठीकु। पर चए थो जॾहिं टेबल में लिखंदो न, टेबल में टेबल जा 9 तरफ़ थींदव, 9 अलाइनमेंट थींदव, हे ॾिसो, ठीकु आहे। हाणे हीअ पई आहे हिते लेफ्ट खां, चवंदा लेफ्ट जे विच ते अचे, विच ते अची वई, लेफ्ट जे सॼे पासे खां अचे, सॼे पासे ते अची वई, ठीकु बाबा। लेफ्ट जे विच ते अचे, विच जे विच ते, विच जे सॼे पासे खां अचे तव्हांजी बाबा। लेफ्ट जे तरे खां अचे, तरे जे विच ते, तरे जे सॼे पासे खां, तव्हां 9 तरफ़नि में जेका अलाइनमेंट छा कंदी, कमु कंदी। तव्हां हितां साइज़ विच ते रखी करे साइज़ वग़ैरह वधाइणु चाहियो त हितां तव्हां हिन जी साइज़ खे बि वधाए सघो था, ठीकु आहे। उन खां बाद में तव्हांखे ॿुधाए थो डायरेक्शन। हाणे ॾिसो जेको नालो लिखियो पिया न बास्ट, लेफ्ट खां राइट लिखियो पिया। असां चवंदा घड़ियाल वांगुरु इहो डायरेक्शन फिरे, माना हीअं। हाणे हिन में जेके बि असां अखर लिखूं उहे वरी हीअं लिखजनि। वरी मिसाल ॻाल्हि जेकॾहिं हिन ते क्लिक कंदो वरी तव्हांजा हीअं लिखिबो आहे। हाणे ॾिसो तव्हां हिते इहा शइ असां हिन मां करे सघूं था पिया। जेकॾहिं तव्हां हिन खे साइज़ घटि कंदोसि त साइज़ घटि वधी वेंदी हिनजी। वरी साॻी सेम पोज़ीशन में आणींदोसि, सेम पोज़ीशन में अची वेंदी, ठीकु आहे। 3 डायरेक्शन्स आहिनि टेक्स्ट जूं, मथां सॼे खां खॿे, मथां खां हेठि ऐं हेठां खां मथे। 3 डायरेक्शन तव्हांजे टेक्स्ट जो आहिनि, तव्हां हितां खणी सघो था पिया, ठीकु आहे बाबा। इहा शइ थी। उन खां बाद में सेल माना ही खानो, मार्जिन माना हीअ लाइन। सेल माना खानो, मार्जिन माना लाइन। इनखे थोरो सम्झण जे लाइ खाने जी साइज़ नंढी था खणो, हिते लिखां थो थोरो रुगो सम्झणो आहे बसि। हाणे हिन वक़्तु अखर जेको लिखियलु आहे बास्ट अकेडमी, बास्ट अकेडमी जो उहो कहिड़ो पासो आहे जंहिं पासे खां लाइन सफ़ा परे अथसि, राइट साइड, बिल्कुलु असांजे हे पासो लाइन सफ़ा परे अथसि। जेकॾहिं असां हेॾे खणी ईंदासीं त पोइ वेझी थी वेंदसि, पर अॼुकल्ह डिफॉल्ट तौर ते हीअ सफ़ा परे अथसि। बाक़ी टिनी तरफ़नि वारियूं लाइनियूं सफ़ा हिन जे वेझो आहिनि, मथां वारी बि वेझी अथसि, लेफ्ट वारी बि वेझी अथसि ऐं तरे वारी बि वेझी अथसि। हाणे इन सरकमस्टांसिस में अहिड़ी सिचुएशन में जेकर तव्हां चाहियो त सर इहा लाइन असांखे अखरनि खां थोरी परते करणी आहे, इहा लाइन असांखे अखरनि खां थोरी परते करणी आहे,
पोइ असां हिते कंदासीं सेल माना खानो, मार्जिन माना लाइन। क्लिक कंदासीं हिते, चारे तरफ़ तो ॿुधाए पियो, ॿुधाए हिते। अब टॉप खां जेका हीअ लकीर आहे केतिरी परते वधाइणी आहे, इंचज़ में वधंदी। तव्हां सेट कयो आहे मिसाल हिते, अब हिनखे बराबरि वधायो एतिरी, ठीकु आहे। लेफ्ट खां बाबा हीअ बि वधायो, वधी ताईं कॉपी कयोसि। लाइन ॾिसो, पर जेतिरी अञा साइज़ में तव्हां वधाईंदोसि लाइन जेको आहे ओतिरी तव्हांजी परे थींदी वेंदी, ऐं ओतिरो तव्हां अखर जेके आहिनि तव्हांजा स्पेस में अची वेंदा, पोइ तव्हां विच ते रखो अखरनि खे, जाते रखणु चाहे हेठि मथे त हुते अची वेंदा, ठीकु आहे। अच्छा, उन खां बाद में तव्हां मां कॾहिं भला कंहिं NTS में जॉब जे लाइ अप्लाई कयो आहे? कंहिं कयो आहे? शुएब, ॿियो कंहिं न कयो आहे? NTS फॉर्म जेको हूंदो आहे न, जेको जॉब जे लाइ जेको असां अप्लाई कंदा आहियूं, उन में हिकिड़े फॉर्म जो क़िस्म अथव, उन में अहिड़ा खाना ठहियल हूंदा अथव। ॿियो नंबर फॉर्म हूंदो अथव, उन में हीअं खाना ठहियल हूंदा अथव। हिते अची करे मां उहो ॿुधायां थो न, सम्झ थोरो हीअं छा ठहियल हूंदा आहिनि, खाना ठहियल हूंदा आहिनि। उन खाने जे मथां टेक्स्ट कीअं लिखियलु हूंदो, हीअं लिखियलु हूंदो। त बाबा मिसाल ॻाल्हि टेक्स्ट छा लिखंदा आहिनि, मां तव्हांखे थोरो सम्झायां थो। प्लेस ऑफ टेस्ट, इन जो मतिलबु छा आहे? त हाणे हिते अची करे हीअं लिखियलु हूंदो हिते मथे। हाणे हिन जो मतिलबु इहो थियो त हिननि खाननि में तव्हां लिखंदो त तव्हां कहिड़े शहर में टेस्ट ॾींदो। खाना ठहियल हूंदा आहिनि, पोइ हिते जेकर सखर में ॾियणी त सखर लिखंदुमि, लाड़काणो ॾियणी हुजे त लाड़काणो, जेकर हैदराबाद हूंदी आहे त हैदराबाद में हुते ॾींदो आहियां। हाणे हीअ जेके खाना हूंदा आहिनि, हीअ वारा खाना, इहे बेसिकली असांखे ठहियल मिलंदा बि आहिनि, असां ठाहींदा बि आहियूं। असांखे नवां ठहियल मिलंदा बि आहिनि, असां नवां ठाहींदा बि आहियूं। हे ॾिसो असांखे ठहियल हिते मिलनि था पिया। त हितां अची करे जेतिरा खाना रखणा हुजनि, हाणे ॾिसो हीअ खाना मां पाण ठाहिया न, अहिड़ा साॻा ई खाना असांखे टेबल में ठहियल मिलनि था। साॻा ई खाना असांखे टेबल में ठहियल मिलनि था पिया। ॾिसो कीअं, हिते अचो, टेबल खणो तव्हां काई बि, हिते अची करे सेल मार्जिन में। हाणे ॾिसो हीअ जेके खाना आहिनि न, लाइनुनि सां गॾियल आहिनि, त पाण में माना विथी कोन अथनि। असां चवंदा लाइनुनि खां परे कयूं त जीअं सभिनी जी विथी असांखे अलॻि अलॻि अची वञे। पोइ हिते पियो थो अलो स्पेस बिटवीन सेल्स, पोइ त अलो स्पेसिंग बिटवीन सेल्स। हिते अची करे केतिरो स्पेस ॾियणु था चाहियो, अचो तव्हां हिते ॾिसो। अञा जेकॾहिं वधाईंदुसि, खाना तव्हांजा परे परे थी वेंदा। हाणे तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां जेको बि लिखणु चाहियो लिखी सघो था पिया। माना ईअं तव्हांखे हिते में ॿई ऑप्शन होॾां खणो तव्हांजी मर्ज़ी जी, तव्हां खणो बि तव्हांजी मर्ज़ी, को हर्ज कोन्हे। अल्टरनेटिव आहे त माना ॿ तरीक़नि सां ठाहे सघो था पिया। उन खां बाद में पोइ था अचूं असांजो शार्ट असेंडिंग ऐं डिसेंडिंग, उहो ही वारो, उहो हिते तव्हां